नाज़रीन, खानपुर महर में पोरियत पुरस्कार बीमारी सबब बिस्तरे ते पियल आहे। मुतासिर पोरियत इलाज लाइ बस वारनि खां मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था काज़ी ख़ादिम जी इन रिपोर्ट में। गुरबत ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ ही आहे खानगढ़ वासी पोरियत मोहम्मद नवाज़ सुमरो, जेको काफ़ी सालनि खां पुरस्कार बीमारी सबब बिस्तर बीड़ो थियल आहे। पोरियत अल्लाह ताला खपाए पंहिंजे इलाज ते ख़र्च कयो, पर किथां बि फ़ाइदो न पियो। खेसि कचो घर हो जेको बि रही पियो आहे। मुफ़लिसी जे करे पोरियत पाण बि शादी न करे सघियो ऐं संदसि 3 भेनरूं बि शादी खां महरूम बणिजी वयूं। पोरियत ऐं संदसि 3 भेनरूं 55 वरनि जी सुबाना, 45 वरनि जी अमीरा ऐं 40 वरनि जी अनवर ख़ातूं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि ऐं पंहिंजे वेझे अज़ीज़ वटि रिहाइश अख़्तियार कई आहे ऐं कंहिं मसीहा जे इंतज़ार में वेठल आहिनि। इन सिलसिले में लाचार शख़्स आवाज़ न्यूज़ खे पंहिंजा दर्द ॿुधाईंदे चयो त तो मां भेण जी शादी न कराए सघियुमि, इन करे तो मां मिसकिन थियुमि, घर रही वियो, घर को बेघर थी वियुमि, ॿिए जे घर में पनाह ते वेठुमि। पोइ माइट मिट जेके हुआ भॼी विया मुंहिंजी ग़रीबत ॾिसी। इन टाइम ताणी मां हिकु कट ते पियो आहियां। मुंहिंजी लाचारी मजबूरी आहे जो मूंखे उहो इलाज जे लाइ 5 रुपया न आहिनि जो इलाज करायां, छो जो मां मिसकिन के खणण वारो न आहे, को ॾियण वारो न आहे, कंहिंखों मदद वठां, केरु मुंहिंजी मदद कंदो। मूंखे सरकार हुकूमत बादशाह खे इहा गुज़ारिश आहे मूंखे घर मिले। बीमारी जे बिस्तरे ते पयल पोरियत जी भेनरुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असीं मिसकिन आहियूं। असांजो हिकु भाउ आहे जेको असांजो सहारो आहे। कचो घर हुयो जेको रही पियो आहे। गुरबत सबब कंहिं बि सार न लधी। भाउ न चाक पियो आहे, असां जो खटण कमाइण वारो केरु न आहे। असां मिसकिन 3 न्याणियूं वेठल आहियूं, राति खाऊं ॾींहुं वेठा आहियूं, ॾींहुं खाऊं राति वेठा आहियूं, पिञा लोला वठी खाऊं था। मिसकिन असांजी राय ख़ुदा मदद कयो। असां 3 भेणनि जो भाउ आहे, इहो हिकिड़ो आहे, न खटण में आहे न कमाइण में। असां ग़रीब मिसकिन, गुज़ारो ॾाढो ॾुखियो थिए थो, बि न आहे खाइण लाइ, जाड़ रही पई आहे, बेघर वेठा आहियूं, उन्हनि जे गलनि ते वेठा आहियूं, कोई न आहे असांजो, मदद कयो राय मौला। होॾां पाड़े जे नौजवान इमदाद सुमरो मुतासिरनि जे बारे में आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त गरीब मिसकिन आहे, खानगढ़ शरीफ जो रहासी आहे, खानगढ़ शरीफ में रहे थो। हे सफ़ा मिसकिन आहे, 10 खां 15 साल थी चुका आहिनि। हिकिड़ी खॾ ते पियो आहे। हिन जूं 3 भेनरूं आहिनि जिन्हनि जी शादी बि हे न कराए सघियो आहे। मुतासिर पोरियत मोहम्मद नवाज़ सुमरो ऐं संदसि 3 भेनरुनि सिंध हुकूमत चूंडियल नुमाइंदनि समाजी तंज़ीमनि, इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ इदारनि तोड़े सरहदी वारनि खां मदद जी अपील कई आहे। कैमरामैन माजिद सां गॾु काज़ी ख़ादिम, आवाज़ न्यूज़, खानपुर महर।